हिकिड़ो जुमिलो आख़िरी जुमिलो जुनेद जे लाइ चई छॾियो, हिन जी मुछुनि जे लाइ, बसि सिर्फ़ु मुछुनि जे लाइ। साईं तो साईं, साईं का जुनेद भी साईं। साईं तो साईं, साईं का जुनेद। जुनेद इधर आ। अबे तू जुनेद बलोच है ना? जी जी सर। यार तू बुढ़ा हो गया बस यार हो जाता है। यार, तू बच्चा आया था बिल्कुल 17-18 साल का। हाँ ये सफेद दाढ़ी हो गई, दिखा यार। यार वाकई यार तेरी तो सफेद दाढ़ी हो गई। शादी वादी की है? माशाल्लाह 3 बच्चे। अच्छा फिर सही है, इतने साल मीडिया में निकाले तो शादी तो हक बनता है। जी तमाम जबरदस्त इमरान मुझे प्रोग्राम जी धरती सितारे जी तमाम बेहतरीन होस्ट आ बाख पीरज़ादा जो अज हिन सिलसिले में असलम भुट्टो साहब ने जेको इंटरव्यू वठण आयासीं। अरे अॼु पेपर तव्हां ॼणा आया हो? पकड़जी पियो। पकड़जी पियो, तव्हां इम्तिहान पिया वठो तव्हां? पोइ 2 मिंट असांखे तव्हां ॾींदव? असां तव्हांजो इम्तिहान वठूं। अचो वियो। बाक़ तव्हांखे घणा साल थिया आहिनि मीडिया में? साल है मुखे कुछ महीना थिया है। कुछ महीना थिया आहिनि। सॉरी हिकिड़ो पर्सनल सवाल आहे, आर यू मैरिड? यस। अच्छा ही शौक़ु तव्हांखे शादी खां अॻु में हो या हाणे थियो आहे? असल में मां विजुअल आर्टिस्ट आहियां ऐं मां लाइफ खे एक्सप्लोर करणु पसंदि कंदी आहियां। मुंहिंजी लाइफ जो को हिकिड़ो एंडिंग पॉइंट न आहे। मां ज़िंदगीअ में काफ़ी अलॻि अलॻि एक्सपीरियंस कया आहिनि ऐं अॻिते बि मुंहिंजी कोशिशि आहे त सिर्फ़ु फील्ड पंहिंजी त हिकिड़ी अलॻि आहे, पर मां उन्हनि माण्हुनि मां न आहियां जेका सॼी ज़िंदगी हिकिड़ी फील्ड में सॼो एक्सपीरियंस करे ऐं गुज़ारे वेंदा आहिनि। मतिलबु मूंखे अलॻि अलॻि क़िस्म जूं फील्ड्स, अलॻि अलॻि क़िस्मनि जे प्लेटफॉर्म ते कमु करण में इंजॉय कंदी आहियां। ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी हिकिड़ो ख़ूबसूरत इम्तिहान आहे, इहो ई चई थी सघां। कूड़ ॻाल्हाईंदा हो? कूड़ बि ॻाल्हाईंदी आहियां, बिल्कुलु इंसान कॾहिं कॾहिं ॻाल्हाइणो पए थो। कॾहिं कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदा हो? बिल्कुलु। फेवरेट डिश? फेवरेट डिश मूंखे चाइनीज़ ऐं इटालियन वणंदी आहे। गेम कहिड़ी पसंदि आहे? गेम बैडमिंटन। बैडमिंटन बचपन में खेॾिया तव्हां? तमामु। मां बिल्कुलु स्पोर्टी कर रही आहियां, मां ॾाढियूं गेम्स ऐं स्पोर्ट्स खेॾंदी। असलम भुट्टे लाइ जल्दी सां हिकिड़ो जुमिलो असलम भुट्टे जे लाइ। बहितरीन इंसान, बेस्ट पर्सन। सलीम जान लाइ हिकिड़ो जुमिलो। क्रिएटिव वन। तव्हांजे साम्हूं वेठल आहे उन लाइ हिकिड़ो जुमिलो। क्रिएटिव वन, इज अ क्रिएटिव पर्सन। तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वेठल आहे उन लाइ हिकिड़ो जुमिलो। ही इज अ वेरी टैलेंटेड पर्सन। हलो मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, फिल्मूं ॾिसंदा आहियो? हा बिल्कुलु। इंडियन पाकिस्तानी ॿई? इंडियन भी घट ॾिसंदी आहियां, पाकिस्तानी भी घट ॾिसंदी आहियां। फेवरेट हीरो? फेवरेट हीरो ऋतिक रोशन, बॉलीवुड में। ऋतिक रोशन, यार सलीम जान हे त मुंहिंजी फेवरेट जेको। छोकिरियुनि में? छोकिरियुनि में मूंखे का ख़ासि न, पर रानी भी वणंदी। रानी मुखर्जी। अबे यार हे त सॼी असांजी पसंदि हिकु जहिड़ी आहे, रानी मुखर्जी न? जी जी। ऐं तव्हांजो आवाज़ ऐं स्टाइल बि हुन जहिड़ो मैच थो थिए थोरो। बिल्कुलु भी न। रानी तव्हां कॉपी था कयो? न न न कॉपी था कयो, मूंखे ईअं लॻे थो। अच्छा असलम भुट्टो हींअर अॼुकल्ह जेको मशहूरु थियो आहे उहो टिकटॉक में थियो आहे। मतिलबु हिकिड़ी राति में 50-50, 60-60 हज़ार व्यूज़ था ईंदा अचनि, त एतिरा त छोकिरियुनि जा व्यूज़ बि न ईंदा आहिनि। इन में कंहिंजो जादू आहे? असलम भुट्टो जो जादू आहे या टिकटॉक जो जादू आहे या को ॿियो को जादू आहे? ना असलम भुट्टो साहब जी पंहिंजी पर्सनैलिटी आहे, मोस्ट सीनियर परफॉर्मर आहे, डायरेक्टर असलम भुट्टो जो ही जादू आहे। असलम भुट्टो जो जादू न आहे, हीउ जेको जादू उहो सोजरे जो जादू आहे। सोजरो बि त ऐं उन सोजरे सां गॾु हिकिड़ी प्यारी हूंदी, उन जो जादू आहे। प्यारी भला उहा केरु आहे? मूंखे त ॾेखारियो। हाणे त तव्हांखे ॾेखारियो। प्यारा प्यारी हींअर छा कंदी हूंदी? प्यारी हींअर थाउं धोईंदी हूंदी। पूरो ड्रामो हली वियो, सोजरो जो जेको कैरेक्टर हो, आईनो ड्रामो पीटीवी जो हुयो, उन में पूरो ड्रामो हली वियो। न राइटर न प्रोड्यूसर हिनखे हीरोइन ॾेखारी। हिन सॼे ड्रामे में तव्हांखे हीरोइन भला छो न ॾेखारी, राइटर या डायरेक्टर? इन्हनि जे करे कोन ॾेखारी त मथां ही जेको आहे खंबे न वञे। बस इहो तव्हांखे ॿुधाइणो त डायरेक्टर राइटर ऑलवेज राइट, ठीकु आहे न? हिन लाइ असलम भुट्टो लाइ उन्हनि सही सोचियो। हाणे हिकिड़ो जुमिलो आख़िरी जुमिलो जुनेद जे लाइ चई छॾियो, हिन जी मुछुनि जे लाइ, बसि सिर्फ़ु मुछुनि जे लाइ। साईं तो साईं, साईं का जुनेद भी साईं। साईं तो साईं, साईं का जुनेद। Was it the voice? Was it the fire burning in me? All of the noise turned into choirs of harmony. बेटा तू आज मिनट में Yourself forever that you broke, but since you left me alone.
दोस्तों ये ऑफिस तो तव्हांखे ॾिठल वेठल हूंदी आहे, सोजरो बि वेठल आहे, हेॾां सलीम जान वेठल आहे, ऐं हे असांजो यार आहे पुराणो, हाणे इलाही वॾो थी वियो आहे, जुनैद नालो अथसि बलोचा, हे शेख साहब भी बैठला। यार जुनैद तुम्हारी मूंछों की बड़ी मैंने तारीफ सुनी है अच्छा। यार, ये मूंछें एक बार ऊपर करके दिखाओ। मुझे ऊपर करो। हाँ ऊपर। नहीं सर, क्यों? ये मुझे नीचे ही अच्छी लगती है। एक बार कर लो नहीं भाई। यार, बलोच हो ना, तो एक बार ऊपर कर लो। नहीं बाबा, ये नीचे ही सही लग रहा है। यार ये मूंछें ऊपर तो मैं करवाऊंगा यार। असलम भुट्टो साहब इनके जुनैद खे चो त हिकु दफ़ो मुछूं मथे करे। मुझे हो तो जुनैद भाई जैसी हो, वरना ना हो। नीचे हो यार, चेस हिकिड़ो दफ़ो मथे करे। हाँ जुनैद भाई, ये मुझे थोड़ी सी नीचे कर लो। ऊपर। बस सर, ये बहुत अच्छा ये मुझे ऊपर करनी है। हाँ जुनैद को बोलो, जुनैद मूंछें ऊपर करो। जुनैद भाई ये मुझे थोड़ी सी ऊपर कर लो, तो क्या बात है यार। चल भाई, मूंछें असलम भुट्टो बोल रहा है ऊपर कर लो। मुझे खुद उल्टा होना पड़ेगा पहले। अगर मूंछें ऊपर कर दिया तो तुम्हें उल्टा होना पड़ेगा, और अगर मैंने तुम्हें उल्टा कर दिया तो सीधी हो जाएगी। मतलब समझ लो, अगर तुम्हारी मूंछें ऊपर हो गई तो मतलब, अगर तुम्हारी मूंछें ऊपर हो गई तो मतलब तुम कल्टी हो गए। जल्दी होना पड़ेगा। ओके, देखते हैं आज करेंगे देखना। एजा बुल्लो साहब, सही। असां सभिनी जुनैद खे चयो आहे त हिकिड़ो दफ़ो पंहिंजूं मुछूं मथे करे ॾेखार। यार कोन कई अथई, हिकिड़ो दफ़ो तूं चएसि। बाबा मुंहिंजो चवण कंदो, करे शर्त लॻाए। साईं जेका चओ। हाँ हा, हल ठीक है। हो चओ त मां बलोच आं, जे न थियो हो ॾंड अथई। हाँ। ओके, जुनैद मेरी इज्जत का सवाल है। हा जल्दी ॿुधाओ, अब पाकिस्तान कंदो, चओ न जुनैद करो यार, क्या करे। मूछे ऊपर करो। अब आप कौन कंदो? सर आप कुछ और बोलते हो, करने को तैयार हूँ, ये नहीं करूँगा। Burning in me. All of the noise. यार जुनैद, तुमने पराठा खाया, अड्डा खाया, दूध पत्ती चाय पी रहे हो भाई, एक बार अपनी मूंछें ऊपर करके दिखाओ। नहीं बाबा, ये अवाम बिकता है मगर थोड़ा टाइम लगे बिकता है, फौरन थोड़ी। मतलब ऊपर नहीं होगी। I wanna go where nobody goes. I lost my way, but I found my fighter. बेटा मुझे पता है तेरी मूंछें ऊपर कैसे होंगी। Wanna go where nobody goes. I lost my way, but I found my fighter's destiny. I don't wanna look back now, 'cause I know that I don't. देख संजय दत्त तेरा फेवरेट हीरो है ना, तेरे को संजय दत्त की कसम, मूंछें ऊपर कर जल्दी से। वापस नीचे आ जाती है। अबे यार ऊपर कर। देख रहे हो अभी? देखा बेटा, मैंने बोला था तेरी मूंछें ऊपर करवाऊंगा।